ओम शांति। अॼु बाप दादा चवनि था 4:79 जा महावाक्य आहिनि। संपूर्णता जे आईने में निज स्वरूप खे ॾिसो। खुद खे कंहिंमें ॾिसो? संपूर्णता जे आईने में ॾिसो। बाबा जी लगातार मुरली संपूर्णता जे मथां अचे थी त असांखे जल्दी जल्दी खुद खे संपूर्ण कीअं ठाहिणो आहे। जेकी बि कमी कमज़ोरियूं आहिनि उन्हनि खे चेक करे ख़तम कंदा वञो, अर्थात बाबा खे ॿुधाए करे बाबा हिन आत्मा में तव्हांजी मां आत्मा में इहे अहिड़ा कमी कमज़ोरी आहे, इहे विकार, इहे बुराई संकल्प मात्र बि न रहणी खपे। हिकदमि अपवित्रता, अवगुण, विकार, बुराई, रावण जो अंश मात्र भी न रहे असांजी आत्मा में। हिकदमि परमात्मा बाप जी परफेक्ट सितारो ठहिणो आहे। विश्व कल्याणकारी त्रिमूर्ति शिव बाबा जा ॿारनि जे प्रति त्रिमूर्ति शिव बाबा जे ॿारनि जे प्रति महावाक्य। अॼु बाप दादा ब्रह्मण ॿारनि जी आदि खां हाणे ताईं जे जीवन में ब्रह्मणनि जो विशेष कर्तव्य आहे विनाश ऐं स्थापना जो। वैसे दुनिया जे लाइ बि असांखे विनाश ऐं स्थापना जो कर्तव्य आहे असांजे जीवन में, लेकिन स्वयं जे लाइ बि असांखे पुराणे जो विनाश करणो आहे, नए जी स्थापना करणी आहे। हुन कर्तव्य में हर एक के रफ्तार में हलनि था, हुन कर्तव्य जी गति खे ॾिसनि पिया बाबा कि केतिरो असां पुराणे खे छॾंदा था हलूं, नए खे धारण था कंदा हलूं। केसि ताईं पंहिंजी कर्तव्य जी ज़िम्मेवारी निभाई आहे ऐं अॻियां केतिरी अञा रहियल आहे निभाइण लाइ, इहे बाप दादा ॾिसनि पिया। ब्रह्मणनि जो कर्तव्य जे आधार ते विशेष टाइटल सां विश्व कल्याणकारी, विश्व जे आधार मूर्त, विश्व उद्धार मूर्त, विश्व जो परिवर्तक। बाबा चवनि था ब्रह्मणनि जो कर्तव्य जे आधार सां, असांजे कर्तव्य जे आधार सां विशेष असांजो टाइटल छा आहे? विश्व कल्याणकारी, विश्व जे आधार मूर्त। असां विश्व जा कल्याणकारी आहियूं, विश्व जे आधार मूर्त, विशेष उद्धार मूर्त। बाबा चवनि था कि विश्व कल्याणकारी, विश्व जे आधार मूर्त, विश्व उद्धार मूर्त, विश्व जे परिवर्तक। त पंहिंजो टाइटल असांखे यादि करणो आहे कहिड़ा? विश्व कल्याणकारी, विश्व जे आधार मूर्त, विश्व जो उद्धार मूर्त करण वारी, विश्व जो परिवर्तन करण वारी। त जीअं जहिड़ो टाइटल आहे हुन प्रमाण कर्तव्य जो प्रैक्टिकल रूप में किस ताईं आयो है न। त जो टाइटल आहिनि हुन प्रमाण असांजो कर्तव्य जो प्रैक्टिकल रूप केसि ताईं थियो आहे ऐं केसि ताईं अञा थियणो आहे, त असांखे चेक करणो आहे। हर एक पंहिंजे कर्तव्य जी परसेंटेज खे ॾिसनि पिया। ॾिसो, बाबा चवनि था, बाबा त ॾिठई, बाबा चवनि था तव्हां बि ॾिसो। समय प्रमाण हाणे ताईं स्पीड तीव्र आहे, उहा हाणे तीव्र बि थियणी आहे। पहिरीं ॻाल्हि स्वयं में चेक करो, स्वयं जे प्रति विनाश ऐं स्थापना जी कर्तव्य अर्थात पास्ट पुराणा हिसाब किताब, स्वभाव, संस्कार केसि ताईं विनाश कया। असांखे छा ॾिसणो आहे? पहिरियों ॾिसो स्वयं जे प्रति विनाश ऐं स्थापना जी कर्तव्य अर्थात पास्ट पुराणो हिसाब किताब, स्वभाव, संस्कार केसि ताईं विनाश कयो आहे ऐं नया संस्कार, स्वभाव अर्थात पाप समान
स्वभाव संस्कार जी स्थापना केस ताईं कई आहे? छा चेक करिणो आहे? पुराणो हिसाब किताब स्वभाव संस्कार केस ताईं मां ख़तम कयो आहे, त अॼु सॼो ॾींहुं चेक कजो। जीअं असांजी पहिरियों असां सोचदा हुआसीं, पहिरियों ॻाल्हाईंदा हुआसीं, पहिरियों कर्म कंदा हुआसीं, उन अनुसार हाणे बि असांजी सोच ओड़ी रहंदी आहे, है न? जीअं असांखे पहिरियों कोई माण्हू कुझु चईंदो हुयो त कीअं असां माण्हुनि जे लाइ सोचदा हुआसीं, हाणे उहो ई माण्हू तव्हांखे उहो ई कड़ा शब्द बुरा शब्द चवनि त तव्हांजी सोच परिवर्तन थी आहे, तव्हांजा उन्हनि जे प्रति बोल परिवर्तन थिया आहिनि, तव्हांजा कर्म करण जो तरीक़ो परिवर्तन थियो आहे। हा, म्यूट बटन दबा दो। त बाबा चवनि था की हिन रीति स्वयं खे चेक कंदा वञो। असांखे पंहिंजी जीअं पुराणी रीति जीअं असां सोचदा हुआसीं न, परिस्थितियूं ईंदियूं ॻाल्हियूं उहे ई ईंदियूं, ॻाल्हियूं न बदलदियूं, लेकिन असांजो स्थिति बदली आहे, असांजी सोच बोल कर्म बदलिया आहिनि कि अञा ताईं अगरि माण्हू असांखे कुझु चए थो त अञा ताईं असां पुराणी रीति उन्हनि जे लाइ बुरो सोचूं था, फालतू सोचूं था, या उन्हनि जी ॻाल्हियुनि खे दिलि में रखी टेंशन था करूं, त इहे असांखे चेक करिणो आहे न। ऐं पुराणो जेको बि हिसाब किताब हूंदो आहे न, उहो असांजो कीअं चुकतो थींदो, बाबा जी यादि सां चुकतो थींदो, बीमारी सां या कोई अहिड़ी परिस्थिति ईंदियूं, लेकिन हाणे सेम परिस्थिति अचे थी, लेकिन उहा असां ते हावी थी थिए या असां हुन परिस्थिति खे बाबा जी यादि जी शक्ति सां, ज्ञान जी शक्ति सां हिकदमि हल्को थी करे था हलूं। त इहे असांखे छा करिणो आहे? स्वयं में चेक करिणो आहे। जेतिरो असांजो हिसाब किताब घटि थींदो वेंदो न, हुनजी निशानी असांजे जीवन में ख़ुशी ईंदी वेंदी, हल्का थींदा वेंदासीं, माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे फील न कंदासीं, पुराणी ॻाल्हियुनि खे भुलिजंदा वेंदासीं, चलो जो आहे असांखे कुझु उहो न थींदो, फ़र्क़ु न पवंदो। या अॼु कोई कंहिंखे कुझु थोरो ई चई थो छॾे त कहिड़ो माण्हू टेंशन थो करे न, लेकिन असां पुराणा हिसाब किताब मतिलबु जंहिंसां बि जो बि रहियो सहियो आहे उहो हाणे बि असां सां चुकतो करणु ईंदो, लेकिन असां हुनखे भारी रीति सां न चुकतो कंदासीं। ऐं नया स्वभाव संस्कार अर्थात बाप समान, अर्थात केतिरो असां रहम दिल ठहिया आहियूं, केतिरो असांखे दया भाव आयो आहे, केतिरो असां ॿियनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करूं था। जीअं बाप समान अर्थात बाबा जी केॾी माण्हू निंदा स्तुति निंदा कंदा आहिनि, ग्लानी कंदा आहिनि, भॻवान खे बि टिकर वितर में चईंदा आहिनि न। हीअं अगरि सोचूं त कोई ॻाल्हि न आहे, ठीकु आहे भॻवान खे टिकर वितर, लेकिन तव्हां ख़ुदि जे लाइ सोचो। अगरि तव्हांखे कोई चए की तव्हांखे असां सूअर में बि ॾिठो, कुते में बि ॾिठो, तव्हांखे असां कचिरे में बि ॾिठो, जाते ॾिसो असांखे तव्हां नज़र ईंदा आहियो, भले तव्हांजी महिमा बि करनि, लेकिन तव्हांखे अगरि ईअं चवनि त तव्हांखे बुरो न लॻंदो। असांखे कोई चए मां तव्हांखे न सांप में ॾिठो हुयो, त कीअं उहो अंदर जी फीलिंग कीअं थींदी आहे न, अरे ॾिसो बंदर वञे थो न, ओ ॾिसो तव्हां वञो था उहो बंदर। त हीअं असांखे असां भॻवान जे लाइ केॾी ग्लानी कई आहे, असांखे उहो फील नथी अचे, लेकिन जॾहिं कोई असांखे चए तॾहिं असांखे फील ईंदो आहे। अॼु कोई माण्हू खे थोरो बि चए अरे तव्हां त जीअं हाथी जहिड़ा मोटा थी आहियो न, फील थींदो आहे न कि मूंखे ॾाढो बुरो लॻियो हुन सभिनि जे साम्हूं चयईं कि मां त हाथी जहिड़ी थी लॻां, मां त बंदर जहिड़ी मुंहुं वारी, न कंहिंखे चयो अरे तुंहिंजो मुंहुं त जीअं बंदर वांगुर थो लॻे, त बुरो लॻंदो न। लेकिन बाबा त न्यारा आहिनि त बाबा खे त कुझु न लॻंदो, लेकिन उहा स्थिति असांखे बि धारण करणी आहे। असांजी बि माण्हू निंदा करे, ग्लानी करे, अपशब्द चए, कुझु बि वर्स्ट खां वर्स्ट, बुरे खां बुरो शब्द बि चए त बि असांखे बुरो न लॻणो खपे। तॾहिं सम्झो कि असां बाप समान थिया आहियूं, तॾहिं सम्झो असांजो स्वभाव संस्कार
स्वभाव अर्थात तॾहिं बि असां ॿियनि जे लाइ सुठो आत्मिक भाव रखूं था। असांजा संस्कार तॾहिं बि असां ॿियनि जे मथां रहम क्षमा दया करूं था, है न। त जीअं भॻवान एॾो चईंदे चईंदे बि असां ॿुधूं नथा, हुनखे डोंट केयर था करूं। हा ठीकु आहे, बाबा चई त चई, हा बाबा त चईंदा आहिनि, लेकिन असां थोरी था करे सघूं न। हा बाबा त ईअं चई, ईअं ई अगरि तव्हांजा ॿार चवनि हा मम्मी त चईंदी रहंदी आहे पर मूंखां त नथो थिए, त दुख थींदो आहे न, फीलिंग ईंदी आहे न कि ॾिस मां हिन करे चवां थी लेकिन मुंहिंजो ॿुधे ई नथो। हू चईंदा आहिनि एॾो पालियो, एॾो पैदा कयो, ईअं कयो, ॿियो हुनखे एहसास ॾियारींदा। बाबा चईंदा आहिनि कुझु असांखे, त बि रहम दिल क्षमा जो सागर दया जो सागर बाप चईंदा आहिनि चलो जहिड़ा बि ॿार आहिनि मुंहिंजा ॿार आहिनि, है न। त बि बाबा खे जॾहिं असां यादि कंदा आहियूं त केॾी सुठी फीलिंग ईंदी आहे न। त हूअं ई असांखे बि हूअं ठहिणो आहे। बाबा अॼु स्लोगन में न सर्व संबंधन जो रस बाबा सां वठो, त असां बि हिकु दुनिया में रहंदे हुए सभिनि खे उन संबंधन सां उन रीति पालना ॾेई सघंदासीं, कंहिंजो बुरो न मञंदासीं, कंहिंजे प्रति बि घृणा नफ़रत भाव न ईंदी, कंहिंजी ॻाल्हियुनि खे असां दुख जे रूप में बि न खणूं। दुख हरता सुख करता आहियूं न, त कहिड़ी बि ॻाल्हि जो दुख असांखे टच न थियणो खपे। त बाबा चवनि था कि चेक करो अञा नया संस्कार स्वभाव अर्थात बाप समान स्वभाव संस्कार जी स्थापना केसि ताईं कई आहे, संपूर्ण विनाश कयो आहे या अधूरो कयो आहे। जेतिरो पुराणो विनाश कंदो ओतिरो नयो संस्कार व स्वभाव धारण थींदो वेंदो। ॾिसो हिकु तरीक़ो आहे, या त असां नयो धारण करूं त पुराणो ख़तम थी वेंदो, या पुराणे खे विनाश करो नए खे धारण करो। त जेको बि तव्हांखे ठीकु लॻे थो, अगरि तव्हांखे पंहिंजे स्वभाव संस्कार खे चेक करिणो आहे कि हा मूं में हीअ बुराई आहे, हीअ न हुजणी खपे, हिन जी जॻह हीअ हुजणी खपे, या ईअं सोचो बसि मूंखे त बाबा चए थई हीअ धारण करिणो आहे, पोइ उहो धारण कंदा हलूं, पोइ जेकी बि बुराई हूंदी हुनजे अगेंस्ट उहो ख़तम थींदी वेंदी। न जीअं सम्झो कंहिंमें क्रोध आहे, हाणे उहो चए थो मूंखे पंहिंजो क्रोध ख़तम करिणो आहे, लेकिन बाबा चवनि था ओम शांति, तव्हां शांत स्वरूप आत्मा आहियो। बसि मूंखे त न पतो आहे मूं में छा आहे छा न, पर मूंखे शांत रहणो, मां शांत स्वरूप आत्मा आहियां। कीअं कीअं शांत रही सघंदी आहे, उअं ज्ञान जी पॉइंट खे इकट्ठा कंदा रहो ऐं उनखे यूज़ करे शांति जी शक्ति खे कार्य में लॻाए करे शांति जो गुण धारण करे छॾो। या त इहा करो, या करो कि मूंखे अशांति कॾहिं कॾहिं थींदी आहे ऐं हुनखे ख़तम करण लाइ बाबा कहिड़ो कहिड़ो पॉइंट ॿुधायो अथई, है न। त अगरि असां हीअं कंदासीं न, त इन सां असांखे ॿियनि खे बि ॿुधाइण में सम्झाइण में मदद मिली थी कि हिकु हिकु क्रोध जे कारण खे मां कीअं ख़तम कयो, कहिड़े ज्ञान जे पॉइंट खे यूज़ करे, जी न हिन बीमारी जे लाइ हीअ दवाई आहे, हिन बीमारी जे लाइ हीअ दवाई आहे। त हीअं त कोई सा बि तरीक़ो तव्हां अपनायो, लेकिन असांजे अंदरि पुराणो कुझु बि न हुजणो खपे। अॼु बाबा चई न कंप्लीट पावन आत्मा ठहिणो आहे। शरीर त हुते मिलंदो, लेकिन हिते हिकदमि नई आत्मा बाप समान। त इहे असांखे अॼु चेक करिणो आहे। त चेक करो कंहिं गति सां कार्य करो था, कहिड़ो स्थापना और विनाश जो। जॾहिं असां पंहिंजी तीव्र गति सां स्थापना और विनाश में लॻी वेंदासीं न, विनाश ऐं स्थापना में, ॾिसो या त विनाश ऐं स्थापना करो, क्रोध खे ख़तम करो, शांति जी स्थापना करो, या शांति जी स्थापना कंदा वञो, क्रोध विनाश थींदो वेंदो। त जेतिरो असां आत्मायूं इहे कम तीव्र गति सां कंदासीं स्व प्रति, ओतिरो विनाशकारी माण्हू
दुनिया जे विनाश जे कार्य में तीव्र गति लाईंदा। त बाबा चवनि था ये चेक करो हाणे। ॿी ॻाल्हि, स्वयं जे संपर्क में अचण वारी आत्मायूं व संबंध में रहण वारी आत्मायूं जो आहिनि, उन्हनि जे पुराणे संस्कार व स्वभाव खे ॾिसंदे हुए न ॾिसो। ॾिसो, वैसे बाबा चईंदा आहिनि कि ॿियनि जी बि मदद करो, है न। लेकिन कई बार छा थींदो आहे, अगरि असां ॿियनि जे स्वभाव संस्कार खे ॾिसंदा रहंदासीं न, त हुनजो प्रभाव असां ते ईंदो आहे। अगरि तव्हां उन्हनि खे ख़तमु करे सघंदा आहियो, तव्हां में एतिरी शक्ति आहे त भले ॾिसी करे ख़तमु करो, न त ॾिसंदे हुए न ॾिसो। अर्थात पंहिंजे कर्तव्य जी स्मृति द्वारा, पंहिंजे टाइटल जी स्मृति द्वारा उन्हनि आत्माउनि में बि परिवर्तन करण जे कार्य जी गति केसि ताईं आई आहे। ये सम्झो, असांजे साम्हूं कोई क्रोध थो करे, कोई जिद थो करे, कोई ग़लति कमु थो करे, त असां छा चईंदासीं? अरे त ॾाढी जिद कंदी आहे, ॾाढो गुस्सो कंदी आहे, हीअं पई करे, हीअं पई करे। ॿुधाइण में ॿुधाइण ठीकु आहे, लेकिन मन में न रखो कि अरे गुस्सो थो करे। तुरंत असां केरु आहियूं? रूहानी डॉक्टर, विश्व परिवर्तक आहियूं न। विश्व परिवर्तक आहियूं, विश्व जे आधार मूर्त, उद्धार मूर्त, कल्याणकारी, ये 4 टाइटल बाबा असांखे ॾिनई न। त असांखे छा करिणो आहे? विश्व जो परिवर्तन करिणो आहे। त कंहिंमें क्रोध आहे त असां हुनजा गीत न ॻायूं, हिक ॿिए खे न ॿुधायूं अरे हुन त हुन एॾो क्रोध कयईं। हुनजे बदिले असां हुनखे शांति जी शक्ति ॾियूं, शांति जो सहयोग ॾियूं। अच्छा, हिन में क्रोध आहे, चलो हिनखे इहा दवाई था ॾेई छॾियो। कहिड़ी दवाई ॾींदा? कि ये शांत आत्मा आहे। अच्छा, हिन में लोभ जो संस्कार आहे, लालच कंदी आहे ये, चलो हिनखे लोभ ख़तम करण लाइ बाबा हिन जो बि लोभ जो अवगुण ख़तम थी वञे। ईअं करे असांखे छा करिणो आहे? उन्हनि खे परिवर्तन करिणो। चैरिटी बिगिंस एट होम कयो। केतिरा बि तमोगुणी आत्मायूं हुजनि, लेकिन ब्राह्मणनि जो कर्तव्य प्रमाण सदा अहिड़ी आत्माउनि जे प्रति बि कल्याण जी भावना रहंदी आहे। असां ब्राह्मणनि जे कर्तव्य प्रमाण अहिड़ी आत्माउनि जे प्रति बि असांजी कल्याण जी भावना रहंदी आहे। त पहिरियों ख़ुदि जा चेक करो। ॿियो, अॼु खां कॾहिं बि कंहिंमें बि, हाणे ॾिसो दुनिया में बि केॾा केॾा ग़लति कम थींदा रहंदा आहिनि, केॾियूं ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि। त असांजे मुख सां असांजे मन में नेगेटिविटी न हुजे कि उहे अहिड़ा आहिनि। जीअं कोई थींदो न भई, के घर में हिकु बि कीड़ो या चीटी ॾिखाए में ॾेई वञे त हुनखे ख़तमु करण लाइ कुझु न कुझु माण्हू यूज़ कंदो रहंदो आहे। त हूअं ई असांखे छा करिणो आहे? असांखे ड्यूटी मिली आहे, असांजे आसपास कंहिंमें बि कोई बि अवगुण ॾिसूं त तुरंत बाबा खे यादि करे हुनखे उहो गुण ऐं शक्ति दान में ॾियूं। घृणा जी भावना न रहे, रहम जी भावना रहणी खपे। त बाबा चवनि था चेक करो, हुनजे प्रति घृणा जी भावना ईंदी आहे? अरे ये त हीअं कंदी आहे, तॾहिं खां त मां हुन सां ॻाल्हाईंदी ई न आहियां। भले तव्हां किनारो करो, तव्हां ते न अचे, लेकिन मन में घृणा भाव न रहणो खपे। असां भले हुननि सां न ॻाल्हायूं, हुननि जे संपर्क में न अचूं, न त किथे असां बि फसी न वञूं। इहे बि असांखे ध्यान में रखिणो आहे। लेकिन असांखे छा करिणो आहे? हुनजे प्रति घृणा भाव न करिणो आहे, रहम अचिणो खपे। रोब में न अचिणो आहे। रोब में अची करे बाप जे अॻियां उहा निमित थियल हुई आत्माउनि जे अॻियां बार बार हुन आत्माउनि जे प्रति शिकायत कंदा रहंदा आहियूं।
ये ईअं कंदी आ, ये ईअं कंदी आ, ईअं वीअं छो, ईअं शिकायत कंदा रहंदा आहिनि। हाणे पतो आहे असांखे उहो ईअं छो थी करे, हीअं छो थी करे, है न। सम्झो असां बाबा खे बि चऊं, बाबा तव्हांजे ॿार ॾाढो क्रोध कंदो आहे, है न। बाबा सां त असां ॻाल्हियूं करणियूं आहिनि न, भई कंहिंखे बि न ॿुधायूं त बाबा खे त ॿुधायूं न। सम्झो असां बाबा खे बि चऊं था, बाबा तव्हांजी ॿार ॾाढो क्रोध कंदो आहे, ॾाढो जिद्दी आहे। त इहे ॻाल्हियूं भले ई असां करूं, लेकिन असांखे पतो आहे कि उहो छो थो करे, हुनखे छा खपे, कहिड़ी दवाई खपे। हुनखे बाबा जी शक्ति व गुण खपनि, जंहिंसां उहो पंहिंजो क्रोध या कोई बि अवगुण छॾे सघे। बाबा सां ॻाल्हियूं करण अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन बाबा तंग थी करे, बाबा ये हीअं कंदी आहे, हीअं कंदी आहे, मां ॾाढी परेशान थी वई आहियां, मां छा करां, हीअं चई सघंदा आहियूं असां? असांखे न पतो आहे छा करिणो आहे, है न। त ईअं करे असांखे बाबा सां ॻाल्हियूं भले ई करो, लेकिन कंहिंजे प्रति घृणा भाव न रहणी खपे। सदा सर्व जे प्रति रहम भाव, दया भाव, क्षमा भाव ऐं शुभ भावना, शुभकामना कंदा हलो। त पहिरीं ॻाल्हि असांखे छा करणी आहे? स्व खे चेक करे, स्व जो पुराणो ख़तम करे नयो धारण करिणो आहे। ॿियो छा करिणो आहे? असांखे ॿियनि जे प्रति कल्याण भावना रखणी आहे। ॿियनि जे प्रति घृणा भावना, नफ़रत भावना न रखणी आहे। टी ॻाल्हि बाबा चवनि था, विश्व जी सर्व आत्माउनि प्रति सदा संकल्प में कल्याण करण जी स्मृति रहंदी आहे। हिकु थियो स्व, ॿियो थियो संबंध संपर्क में, ॿियो पॉइंट हुयो संबंध संपर्क में जो असांजी आत्मा आहिनि। टियों पॉइंट हाणे विश्व जी आत्माउनि जे प्रति, है न। विश्व जी आत्माउनि जे प्रति हाणे बांग्लादेश में ॾिसूं था न, कीअं मुस्लिम हिंदुअनि खे परेशान था करनि। हुन समय तव्हांखे अगरि छा फीलिंग आई? हिंदुअनि सां मुस्लिमनि सां असांखे घृणा भावना आई, केॾा ख़राब आहिनि, हिंदुनि कीअं मारनि था। ॾिसो इहे रिहर्सल, हाणे जीअं बाबा चई न, भारत में सिविल वॉर थींदो, इहे हीअं ई थींदो। हिकु सैंपल आहे, जीअं बांग्लादेश में हाणे थिए थो न, त ईअं ई भारत में बि ईअं ई थींदो। भारत बिना बॉम्ब सां न वेंदा, जीअं यूक्रेन में मिसाइलियूं था फिटी करनि, है न। इसराइल हाणे यूक्रेन, रशिया ऐं इज़राइल ऐं ईरान में बॉम्ब सां लड़ाई थी थिए, मिसाइल सां लड़ाई थी थिए, लेकिन बांग्लादेश में कीअं थी थिए? इहे ई ग़लति कमु करणु, सिविल वॉर, घर घर में लड़ाई थी थिए, उन्हनि जो घर तोड़ियो, इहो करो उहो करो। त उहो ई भारत में बि ईअं ई थींदो अंत में, है न। त लेकिन असां इहे सभु ॾिसंदे हुए असांखे मुस्लिमनि जे प्रति घृणा भाव आई, नफ़रत आयो? ताकी कोई ॿुधाए कि उते बांग्लादेश में न मुस्लिम माण्हू ईअं था करनि, हीअं था करनि, हीअं था करनि, त असांखे अंदरि छा फीलिंग ईंदी? बाबा जो ॿार ऐं उहो बि आत्मायूं आहिनि वीचारियूं, आत्मायूं केॾो हिंसा, केॾी अशांति, केॾा विकारनि जे वश थी करे केॾा बुरा कर्म करनि थियूं। त अहिड़ी आत्माउनि जे प्रति असांखे रहम अचिणो खपे, दया अचिणो खपे, कि उहो बि उन विकार बुराइनि सां मुक्त थी वञनि, उहो बि शांत थी वञनि, उहो बि सुठी थी वञनि। न त ॾिसो मुस्लिमनि जो जीवन सभु माण्हू उन्हनि खे केॾी ग़लति दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। दुनिया में कुझु मुस्लिम माण्हू ग़लति कमु कंदा आहिनि, हिन जे कारण पूरी मुस्लिम धर्म खे ई माण्हू सुठी दृष्टि सां न ॾिसंदा आहिनि, जीअं त सभु माण्हू हुननि सां डिॼंदा आहिनि, है न। छो कंदा बि ईअं ई आहिनि, त कोई माण्हू भरोसो बि न रखी सघे हुननि ते। त लेकिन अहिड़ी आत्माउनि जे प्रति ये आतंकवादी ज्यादा मुस्लिम इन करे ई ठहींदा आहिनि न, कि सभु माण्हू हुननि सां घृणा नफ़रत कंदा आहिनि, छो उहे कम अहिड़ा कंदा आहिनि। हिकु कई त माण्हू सोचदा आहिनि हिननि जी जाति अहिड़ी आहे,
लेकिन उहे सभु आत्मायूं परमात्मा जी संतान आयूं आहिनि। चलो उन्हनि खे हिन दुनिया विकारी दुनिया मां जेका विकार आहिनि उहे ज्यादा उहो करे करे उन्हनि खे अहिड़ो ठाहे छॾियो अथनि। लेकिन असां बाबा जे ॿारनि खे कोई चए बि त बि असांखे उन्हनि जे लाइ बुरो न चइणो आहे, बुरो न ॻाल्हाइणो आहे, बुरो न सोचणो आहे। चईंदा आहिनि न माण्हू ॻाल्हि दुनिया में जो हलंदो आहे उहो त हिक ॿिए सां कंदा ई आहिनि। ईअं न असां बि वेही करे उन्हनि सां चऊं हा केॾा ख़राब आहिनि, हीअं आहिनि हूअं आहिनि, इहो नेता केॾो ख़राब आहे, हीअं आहे हीअं न थींदो आहे दुनिया में। लेकिन असांखे हा में हा बि न मिलाइणी आहे। एॾो युक्ति सां असांखे हलणो आहे दुनिया में, है न। अगरि असां हा में हा मिलाए छॾी, कोई चए बीजेपी ॾाढी सुठी आहे, गवर्नमेंट ॾाढी ख़राब आहे, हीअं कंदी आहे, हीअ नेता ॾाढो सुठो आहे, हुन समय असांखे बाबा जी यादि में रही करे सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, हर हिकु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सुठो करे थो। काथे कुझु गड़बड़ी थी बि वेंदी आहे, हीअं चई करे शांत थी करे किनारो करे वठो। न त असां बि अगरि हुननि जी ॻाल्हियुनि में हली वेंदासीं त असांजो काथे त असां उन्हनि खे ॼाणदा ई न आहियूं, ज़बरदस्ती असांजो बि हिसाब किताब थी वेंदो न। त इन करे बाबा हाणे विश्व जे प्रति चवनि था कि टी ॻाल्हि आहे, विश्व जी सर्व आत्माउनि जे प्रति सदा संकल्प में कल्याण जी स्मृति रहंदी आहे कि उन्हनि जो बि कल्याण थिए। ॿियनि खे बि असां सम्झाए सघंदा आहियूं, अरे उन्हनि जे लाइ बुराई करण खां त तंहिंखां असां भॻवान सां प्रार्थना करूं कि उन्हनि खे बि सद्बुद्धि ॾे। हे भॻवान मुस्लिमनि खे बि सद्बुद्धि ॾे, हिन नेता खे बि सद्बुद्धि ॾे, है न। जीअं संबंध संपर्क में बि असांखे पंहिंजे संबंधी ॿारनि आदि कि हिनखे बि भॻवान सद्बुद्धि ॾे। असां त ईअं न, असांखे त ॾियणी आहे, असांखे ईअं न चइणो आहे, लेकिन हुनखे मुंहं सां उन्हनि जे साम्हूं असां ईअं चऊं, लेकिन मन में यादि रहे कि बाबा मुंहं द्वारा ई ॾींदो उन्हनि खे, है न। त लेकिन मुंहं सां त उन्हनि खे चओ चलो ठीकु आहे, भॻवान उन्हनि खे बि सद्बुद्धि ॾे, ऐं पाण संकल्प करूं उन्हनि आत्माउनि खे सद्बुद्धि मिली वञे। छो जे असांखे बाबा सां मांगणो थोरी आहे, त ॾाढो युक्ति सां हलणो आहे। त बाबा चवनि था कि हाणे बेहद जी सेवा अर्थात विश्व सेवा जी ज़िम्मेवारी सम्झंदे हुए हलो। काथे बि दुनिया में कोई ग़लति कमु थिए थो त मतलब हुतां जे माण्हुनि खे उन समय कहिड़ी शक्ति खपे, कहिड़ी मदद खपे, उहा असांखे ॾियणी आहे। मनसा द्वारा बि विश्व जे प्रति पंहिंजी शक्तियुनि जे खज़ाना व ज्ञान गुण शक्तियुनि जे खज़ाने खे महादानी ठही दान कंदा हलो। छा करणो असांखे, मनसा शक्ति इहे ई थींदी आहे न। हाणे दुनिया में काथे काथे छा छा थिए थो, त तव्हां ॾींहं में कॾहिं बि वेही करे या जॾहिं बि असांखे न्यूज़ पतो लॻे थी हिन जॻह ईअं थो थिए ईअं थो थिए, बाबा खे यादि करे हुतां हुननि आत्माउनि खे सकाश ॾियो, हुननि आत्माउनि खे जो शक्ति खपे, जो गुण खपे, जो मदद खपे उहो मिले थी। ईअं करे असांखे छा करिणो आहे, गुणनि जो, ज्ञान जो, शक्तियुनि जो दान करिणो। असांखे छा करिणो आहे, गुणनि जो, शक्तियुनि जो, ज्ञान जो खज़ानो दान करिणो आहे। पंहिंजे खे विश्व जे अॻियां अथॉरिटी सम्झंदा आहियो। केॾी वॾी सुविधा असांखे भॻवान ॾिनी अथई, बाबा ॾिनी अथई, केॾो वॾी शक्ति असांखे बाबा ॾिनी अथई कि असां हिते वेठे वेठे विश्व जे कहिड़े कोने में बि कोई आत्मा बि परेशान आहे, हुनखे पंहिंजी संकल्प शक्ति द्वारा मदद करे सघंदा आहियूं। त बाबा चवनि था कि पंहिंजे खे विश्व जे अॻियां अथॉरिटी सम्झंदा आहियो, उहा जाते निवास कंदा आहियो हुन देश व हुन गांव जा अथॉरिटी सम्झंदा आहियो न। माण्हुनि खे कईअनि खे हूंदो न मुंहिंजी कॉलोनी आहे, मुंहिंजी कॉलोनी में ईअं न थियणो खपे,
मुंहिंजे शहर में ईअं न थियणो खपे, मुंहिंजे देश में ईअं न थियणो खपे। त बाबा चवनि था तव्हां त विश्व जी अथॉरिटी मिली आहे, मुंहिंजे विश्व में ईअं न थियणो खपे। त बाबा चवंदा आहिनि कि कहिड़ी वॾी विश्व जे अॻियां अथॉरिटी सम्झंदा आहियो कि पंहिंजे देश, पंहिंजे निवास स्थान, पंहिंजे गांव जी अथॉरिटी सम्झंदा आहियो। जेके कंहिंखे हूंदो आहे न हिन घर में हीअं न थियणो, कॾहिं कॾहिं नंढा बि वॾा थी वेंदा आहिनि। कोई अगरि तव्हांजे घर जी पूर्वज आत्मा वई ऐं तव्हांजे घर वापसि आई त नंढो बि ॾिसो कीअं पूरी अथॉरिटी सां घर खे हलाईंदो आहे कि न हीअं न थींदो। असां त चऊं चलो नंढो ॿार आहे, सभु हिन जे अॻियां झुकी करे हलनि था, पर उहा आत्मा तव्हांजी कोई वॾी कोई पंहिंजे घर में जेके मां हो थींदो न वॾो ॾाॾो परदादो कोई शरीर छॾे करे तव्हांजे घर में आयो हुजे जीअं त उहा आत्मा। त ईअं असांखे विश्व जी अथॉरिटी आहे। संकल्प में एतिरी समृद्ध, बाबा चवनि था प्रैक्टिकल स्मृति में छा सेवा कंदा आहियो, सामने हद ईंदी आहे या बेहद ईंदी आहे? साम्हूं हद ईंदी आहे या बेहद ईंदी आहे? बाबा चवनि था संकल्प में एतिरी समृद्धि आहे जो विश्व जी आत्माऊं ताईं शक्तिशाली संकल्प द्वारा सेवा करे सघो न। ये अभ्यास करो। मां हिते घर में वेठी आहियां, हिकु चेयर ते वेठी आहियां ऐं मां पूरे विश्व खे शांति जो दान थी करां, बाबा खे यादि करे। त संकल्प में एतिरी शक्ति आई आहे तव्हांजे जो विश्व जी आत्माऊं ताईं शक्तिशाली संकल्प द्वारा सेवा करे सघो। वृत्ति जी शुद्धि अनुसार वायुमंडल खे शुद्ध करे सघो। उन ॾींहुं बाबा चई न मां इहे अभ्यास कंदा करो, मां माया जीत, मां प्रकृति जीत, मां वायुमंडल स्वभाव संस्कार जीत, मां संग दोष जीत, ईअं संकल्प कंदा करो त असांजी आहे न असां में उहा शक्ति ईंदी वेंदी जंहिंजे कारण असां हिननि सभिनि वायुमंडल वातावरण खे बि शुद्ध करे सघंदा आहियूं। त वृत्ति जी शुद्धि अनुसार वायुमंडल खे शुद्ध करे सघूं असां, एतिरी शक्ति आई आहे। त इहे चेक कजो अॼु। त अॼु असांखे छा छा करिणो आहे? स्व जो पुराणो ख़तम केतिरो थियो आहे, नयो केतिरो धारण कयो आहे, संबंध संपर्क में अगरि कंहिंजी कमी कमज़ोरी ॾिसंदा आहियूं त केतिरो असां उन्हनि ते रहम कंदा आहियूं। ॿियो विश्व में अगरि कोई बि ॻाल्हि पतो लॻे त पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ बि केतिरो असां सुठी सोच रखंदा आहियूं। ये न्यूट्रल वेही करे खुद खे ई चेक करो, है न। अॼु कोई साम्हूं तव्हांजे अवगुण वारो आहे, हुनजे लाइ तव्हांजी सोच छा थी हले, विश्व जी न्यूज़ ॿुधंदे हुए तव्हांजी सोच छा थी हले, ऐं हुनखे परिवर्तन कंदा हलो। बसि इहो ई त ज्ञान आहे। बाबा खे यादि करे हुनखे परिवर्तन कंदा हलो। बाबा चईंदा न मुरली ॿुधो, हुन खां पोइ सॼो प्रैक्टिकल अभ्यास कंदा हलो। लेकिन उहो कॾहिं करे सघंदा आहियूं जॾहिं असांखे सदा यादि रहे बाबा, तॾहिं असां करे सघंदा आहियूं कि बाबा छा चए थी। कि असांखे विश्व जे प्रति बि अहिड़ी सेवा करणी आहे। विश्व सेवा जी ज़िम्मेवारी सम्झंदे हुए हलंदा आहियूं। मनसा द्वारा भी विश्व प्रति पंहिंजी शक्तियुनि जे खज़ाना व ज्ञान गुण जे खज़ाननि खे महादानी ठही दान कंदा आहियूं। पंहिंजे खे विश्व जे अॻियां अथॉरिटी सम्झंदा आहियो व जाते निवास कंदा आहियो हुन देश व गांव जा अथॉरिटी सम्झंदा आहियो। प्रैक्टिकल में स्मृति में छा सेवा रहंदी आहे? साम्हूं हद जी सेवा आहे या बेहद जी? मूंखे सिर्फ़ु घर जो कमु करिणो आहे कि मूंखे विश्व जी आत्माउनि जो बि कल्याण करिणो आहे?
जॾहिं असां बाबा खे यादि करे घर जो कम बि कंदासीं त विश्व जी सर्व आत्माउनि ते बि लाइट माइट पहुचती आहे। विश्व जी ॿियनि आत्माउनि खे बि मदद मिलंदी आहे। भले तव्हां घर में झाड़ू पोछो करो था लेकिन बाबा जी यादि में कंदा हो त इहे विश्व खे बि मदद मिलंदी आहे। पंहिंजे खे विश्व जे अॻियां अथॉरिटी सम्झो। मां बेहद जी सेवादारी आहियां। संकल्प में एतिरी समृद्धि आहे जो विश्व जी आत्माउनि ताईं शक्तिशाली संकल्प द्वारा सेवा करे सघूं। असांजे संकल्प में एतिरी शक्ति आहे कि असां संकल्प करूं सभी शांत थी वञे ऐं सभिनि खे शांति जो दान मिले। वृत्ति जी शुद्धि अनुसार वायुमंडल खे शुद्ध करे सघो। पंहिंजी वृत्ति जी शुद्धि अनुसार असां वायुमंडल खे बि शुद्ध करे सघूं। ईअं असांखे ख़ुदि खे ठाहिणो। वृत्ति जी शक्ति आहे शुद्ध अर्थात प्योरिटी। बाबा चवनि था शुद्ध अर्थात प्योरिटी। प्योरिटी जो आधार आहे भाव जी स्मृति जी वृत्ति। असांखे वृत्ति जी शुद्धि अनुसार वायुमंडल खे बि शुद्ध करणो। वृत्ति जी शक्ति शुद्ध अर्थात प्योर करणो। प्योरिटी जो आधार छा आहे? भाव। बाबा चवनि था प्योरिटी जो आधार आहे भाव। अॼु बि बाबा चई न कि असांखे सदा यादि रहे कि असां आत्मा आहियूं भाव आहियूं। असांखे सदा यादि रहे कि असां आत्मा आहियूं भाव आहियूं। निराकार रूप में सब भाव आहियूं। साकार रूप में ब्रह्मा जी संतान ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं। केसि ताईं ठही आहे? इन प्रकार पंहिंजी कर्तव्य जी गति ऐं विधि खे चेक करो। न त अॼु असांखे सॼो ॾींहुं छा चेक करिणो आहे कि मां कंहिंखे बि ॾिसंदी आहियां त मूंखे हुनजी स्त्री पुरुष संबंध नज़र ईंदो आहे या मां हुनजी आत्मा खे ॾिसी सोचदी आहियां हीअ त आत्मा मुंहिंजो भाउ आहे। असां त हिक ई पीउ जा ॿार आहियूं। इन प्रकार पंहिंजे कर्तव्य जी गति ऐं विधि खे चेक करो। जेसि ताईं स्वयं में विनाश ऐं स्थापना जो प्रैक्टिकल स्वरूप न लायो आहे, जेसि ताईं स्वयं में विनाश ऐं स्थापना जो प्रैक्टिकल स्वरूप न लायो आहे, तेसि ताईं विश्व में कर्तव्य जी प्रतिष्ठा थियण बि संभव जी गति जी प्रमाण स्वयं जी गति जी प्रमाण थींदो। जेसि ताईं असां स्वयं में विनाश नए पुराणो जो स्वभाव संस्कार जो विनाश नए जी धारणा न कंदासीं तेसि ताईं विश्व में कर्तव्य जी प्रतिष्ठा थियण बि स्वयं जी गति जी प्रमाण ही थींदो। विश्व में कर्तव्य जी प्रमाण जेको प्रत्यक्षता जेको विश्व परिवर्तन जो कार्य जेको हले थो न उनजी प्रत्यक्षता बि असांजे आधार सां ही थींदी आहे। असांजे आधार सां ही थींदी आहे। मतिलबु असांजी जेतिरी प्रोग्रेस आहे उन अनुसार विश्व में परिवर्तन थींदो। सॼी अॼु विश्व जी आत्मायूं ॾिसी करे सौदो करण वारियूं आहिनि। सिर्फ़ु ॿुधी करे मञण वारियूं न आहिनि। पंहिंजी यथार्थ मान्यताउनि खे मञण जे लाइ पहिरियों स्वयं उन मान्यताउनि जो स्वरूप ठाहिणो पए। पंहिंजी यथार्थ मान्यताउनि खे मनाइण लाइ पहिरियों हुन मान्यताउनि खे स्वरूप ठाहिणो। अच्छा, जो बि असांजे जीवन में असां धारणा बाबा असांखे चवनि था या असां ॿिए कंहिंखे ॿुधाइण चाहींदा आहियूं त पहिरियों असांखे उहो जीवन में धारण करे हलणो। तॾहिं असां ॿियनि खे बि चईंदासीं त ठीकु आहे। जंहिं स्वरूप में सैंपल द्वारा सौदो सिंपल सम्झी करे सम्झ में ईंदो
त हुननि खे असां जो चईंदासीं अगरि असां करे करे ॾेखारींदासीं त हुननि खे उहा सिंपल सम्झ में ईंदो है न। त असां अगरि हिकु सैंपल ठही वेंदासीं भई बाबा जो जो ॻाल्हियूं चईंदा आहिनि उहा असां उन्हनि खे ॿुधायूं, लेकिन अगरि उहा असांजे कर्मनि में हुजे त माण्हुनि खे बि उनखे मञण में सहज थींदो आहे। न त हाणे ताईं अनेक अल्पज्ञ अयथार्थ मान्यताउनि द्वारा मेजॉरिटी आत्मायूं विश्व परिवर्तन व स्व जो परिवर्तन अति मुश्किल व असंभव समझी वेठो। न त वो छा सोचदियूं कि भई दुनिया जो परिवर्तन जो बि असां बाबा जी श्रीमत आहे, बाबा जी धारणायूं आहिनि, जो बि असां ॿियनि खे ॿुधाईंदासीं न त उहो उन्हनि खे मुश्किल सम्झदियूं। लेकिन अगरि असां ख़ुदि धारण करे ॿियनि खे धारण कराईंदासीं त उहो ॿियनि खे ॾिसी करे सम्झदियूं बि हा इहे बि त हलनि थियूं त असां बि हली सघंदा आहियूं न। त इन करे बाबा चवनि था कि हाणे न त अगरि असां उन्हनि खे सैंपल न ॾेखारींदासीं त अञा ताईं अनेक अल्पज्ञ अयथार्थ मान्यताउनि द्वारा मेजॉरिटी आत्मायूं विश्व परिवर्तन व स्व परिवर्तन असंभव समझदियूं। त असांखे छा ठहिणो आहे, सैंपल ठहिणो। भई दुनिया वारा जेके असंभव सम्झंदा आहिनि, कई माण्हू त चईंदा आहिनि न दुनिया में एॾी परिस्थिती ईंदियूं आहिनि, एॾा दुख ईंदा आहिनि त सोचंदा आहिनि अरे वीचारी जे जीवन में केॾा दुख आहिनि, कीअं हलंदी। लेकिन तव्हां ॾिसो असांजी प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ॾिसो, जेकी पंहिंजे देश जी प्रेसिडेंट आहे न उहो बाबा जो ॿार आहे। उन्हनि जे पति शरीर छॾियईं, उन्हनि जे पुटनि शरीर छॾे छॾियईं। एॾा मतिलबु उन्हनि जे जीवन में एॾी परिस्थितियूं आयूं, एॾा माण्हुनि उन्हनि जे घर में शरीर छॾे हली आ त बि ॾिसो हुन बाबा जो हथु पकड़ियईं, हुनखे एॾी शक्ति मिली त उहो अॼु देश जी प्रेसिडेंट आहे न। देश जी प्रेसिडेंट आहे। अज्ञान काल में कंहिंसां ईअं थिए त उहो त वीचारो हिन दुख सां ई उहो थी वञे, ऐं अॼु त उहो ख़ुदि दुखी ऐं माण्हू बि हुनखे परेशान करनि कि वेचारी सां केॾो बुरो थियो, ईअं थियो। लेकिन असांजे जीवन में केतिरी बि परिस्थिती अचे, लेकिन असांजे चेहरे ते सदा मुस्कुराहट रहे, मन सदा हल्को रहे, सभु बोझ बाबा खे ॾेई छॾो। छो जी असां जो बि हिन सृष्टि ते पार्ट वॼायूं था, हर हिकु पंहिंजो पंहिंजो पार्ट कर्मनि अनुसार वॼायूं। जो बि आत्माएं असांजे संबंध संपर्क में आहिनि उन्हनि सां बि असांजो हिसाब किताब हूंदो आहे। जेसि ताईं सुठो या बुरो हिसाब किताब हूंदो आहे, उहा आत्माएं असां सां गॾु रहंदियूं आहिनि, न त उहो ॿियो जन्म वठी वठंदियूं आहिनि। पर असां त हिन ॻाल्हि खे सम्झी विया आहियूं न, सम्झी विया आहियूं, लेकिन धारण करण लाइ बाबा खे यादि करणो पवंदो है न। त ॾिसो बाबा जो उहो एग्ज़ाम्पल अॼु प्रेसिडेंट खे केॾा माण्हू ॾिसी करे फॉलो कंदा हुआ, केॾा माण्हू हुन प्रेसिडेंट खे ॾिसी करे बाबा जी ज्ञान में आया हूंदा न, कि भई हिन बि एॾो कुझु जीवन में खोई ऐं त केॾी ऊची प्राप्ति थी, भॻवान हिनखे केॾो शक्ति ॾिनई। हालांकि उहो बि हुननि जे भाग्य में हुयो, लेकिन उहा हारी त न, हीअं त न उहो घर वेही रही बसि हारजी वई, न हुन सोचियईं कि पंहिंजे मुंहिंजो सभु हली वियो लेकिन मूंखे माण्हुनि जी मदद करणी आहे, त हिन हिसाब सां उहो जीवन में अॻियां वधी, बाबा जो हथु पकड़ियईं न। माण्हू सोचदा आहिनि असांजा बसि संबंधी सभु कुझु आहिनि, लेकिन सम्झो कंहिंजो कोई बि न आहे, लेकिन उहो सोचदो मां जीवन में छा करा मुंहिंजो, लेकिन दुनिया में एॾा अनाथ माण्हू आहिनि, एॾा माण्हुनि खे मदद खपे न, त केॾी दुनिया में ज़रूरत आहे। अॼु ॾिसो माण्हू कीअं अनाथ आश्रम में ॿारनि खे छॾे वेंदा आहिनि, ॿुढा कीअं हुते वेठा आहिनि, या ॿिया बि जेका बि ॿार हूंदा आहिनि अपंग जेका हली विली न सघंदा आहिनि, उन्हनि जी बि हिकु अलॻि संस्था ठहियल आहे।
त अहिड़ी जगह बि असां उन्हनि आत्माउनि खे थोरो सो ज्ञान ॾियूं, थोरी सी मदद करूं। भले ई उहा न, लेकिन असां उन्हनि सां मिलण वेंदा आहियूं न, ॻाल्हाइण खेॾण, त बि उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो। अॼु कोई सोचे मुंहिंजो माउ पीउ न आहे, त अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जंहिंखे ज़रूरत आहे कि कोई अचे असां सां ॻाल्हाए, असां सां मिले, असां सां खेॾे। न त अहिड़ी हीअं न कि दुनिया में बसि असांजे संबंधी सभु कुझु आहे। माण्हू सोचे इहे मुंहिंजा ॿार, मुंहिंजो घर, इहे ई मुंहिंजो संसार आहे, ऐं हिननि मां कोई हली वञे त हुननि जो संसार टुटी पईंदो। लेकिन ये संसार थोड़ी आहे, असां त सभी आत्मायूं आपस में भाउ हिकु बाप जी संतान आहियूं। असां सभी आत्मायूं भाउ हिकु बाप जी संतान आहियूं। अगर असां ये याद रखूं त असांजे जीवन में केॾो परिवर्तन अची वेंदो। हा, इन करे बाबा असांखे चवनि था कि कॾहिं बि ईअं न समझो कि असां न करे सघंदा आहियूं। पंहिंजे जीवन में बाबा जे ज्ञान खे यथार्थ समझी करे उनखे धारण करे जीवन में हलो। हर परिस्थिति खे बाबा जी याद जी शक्ति सां, ज्ञान सां पार करो त तव्हांजे जीवन में ॾाढो सुठो ई सुठो थींदो। न सिर्फ़ तव्हांजे जीवन में, तव्हांखे ॾिसी ॾाढनि माण्हुनि जो भलो थी वेंदो। न तव्हांखे ॾिसी कम से कम इहे त सोचो, छोजी जहिड़ो दुख तव्हां वटि आहे उहो सिर्फ़ु तव्हां वटि ई न आहे। दुनिया में अहिड़ा अनेक माण्हू आहिनि जंहिंजो तव्हां वांगुरु दुख ॾिसनि था। त अगरि असां इहे सोचूं कि मां हिम्मत करे अॻियां वधंदमि त उन्हनि खे बि मूंखे ॾिसी करे मदद मिलंदी। न कॾहिं कॾहिं थींदो न, जीअं पाण जहिड़ो दुख अगरि ॿियो कोई बि मिली वेंदो आहे न, उन सां सेम दुख हूंदो आहे, त असांखे थोरो सहारो मिली वेंदो आहे। जीअं त कोई चईंदो अरे मुंहिंजा ॿार त पढ़ंदा ई न आहिनि, उहो चईंदो मुंहिंजा ॿार त ॾाढा सुठा पढ़ंदा आहिनि। लेकिन अगरि टियों चईंदो हा मूंखे बि ॾाढा, मां बि परेशान थी वई आहियां, त उन्हनि ॿिन्हिनि जी मैचिंग थी वेंदी कि हा ॾिस हिन जो बि दुख मूं वांगुरु अथसि। अच्छा पोइ तव्हां कीअं कंदा आहियो, कीअं ॿारनि खे पढ़ाईंदा आहियो? मुंहिंजा बि न पढ़ंदा आहिनि, मुंहिंजा बि न खाईंदा आहिनि। त कई प्रकार जे दुख माण्हुनि जे जीवन में आहिनि। ॿार कुझु खाए नथो त माउ पीउ दुखी, खाए थो वजन बढ़े थो त दुखी। त नंढी नंढी ॻाल्हियूं जो असां दुख जी खणी करे वेही करे जीवन खे दुखी ठाहींदा आहियूं, उनमें असां बाबा जी शक्ति ज्ञान खे यूज़ करे जीवन में अॻियां वधंदासीं त ॿियनि खे बि मदद मिलंदी। त बाबा अॼु असांखे छा था चवनि, हिकु त बाबा जी दृष्टि रखो, ॿियो ख़ुदि जे जीवन खे परिवर्तन करे प्रैक्टिकल एग्जाम्पल ठहो। हिन कारण दिल शिकस्त जी बीमारी ज्यादा, माण्हू सोचदा आहिनि प्रैक्टिकल न नज़र ईंदो आहे त माण्हू सोचदा आहिनि कि इहो त थियणु मुश्किल आहे, त दिल शिकस्त थी वेंदा आहिनि। जीअं अॼुकल्ह शारीरिक रोग हार्ट फेल सां ज्यादा शरीर छॾनि था न, वैसे आध्यात्मिक उन्नति में बि दिल शिकस्त जो रोग ज्यादा आहे। त हिते ज्ञान में दिल शिकस्त थी वेंदी। छोजी सोचदा आहिनि कि अरे ईअं कीअं थी सघंदो, छोजी सैंपल न ॾिसंदा आहिनि। भई कई माण्हू त चवंदा अरे हिननि दीदियुनि त घर बार छॾियो आहे, हिननि त शादी न कई आहे, हिननि खे छा पतो गृहस्थी में कीअं हलणो, ही त बसि ज्ञान ई ॾींदी रहंदियूं आहिनि। लेकिन सोचो जेको डॉक्टर जी पढ़ाई पढ़ाईंदो आहे, प्रोफेसर, उहो डॉक्टर आहे छा? उहो हॉस्पिटल में कमु कंदो आहे? अॼु टीचर पढ़ाए थो, पढ़ाए करे ॿारनि खे इंजीनियर ठाहे थो, त हूअ इंजीनियर आहे, लेकिन हुन पढ़ाए करे इंजीनियर ठातई न। त तव्हां बि अगरि ज्ञान में हलो था, ज्ञान ॿुधो था, त भले ई दीदी शादी न कई अथई, दीदी जी गृहस्थी न आहे, लेकिन दीदी परमात्मा सां शादी कई अथई, दीदी जी गृहस्थी सेंटर आहे। तव्हांखे त थोड़नि जे लाइ रोटी ठाहिणी पवंदी आहे, दीदी खे त घणनि जी रोटी ठाहिणी पवंदी हूंदी। दीदी जा त बाबा सां गॾु एॾा सारा ॿार आहिनि, तव्हां त 2 ॿारनि खे संभालंदा आहियो। दीदी वटि जेतिरा बि ॿार बाबा जो मुरली ॿुधण ईंदा आहिनि,
उन्हनि खे केतिरनि जो ध्यानु रखिणो पवंदो है कि काथे बाबा जा ॿार घर गृहस्थी में हली करे वरी हुन में न हली पवनि, हिन करे दीदी खे केॾी बाबा खां शक्ति वठी तव्हांखे ॾियणी पवंदी हूंदी ताकी तव्हां बची रहो, है न। त ध्यानु त ॿ ॿार आहिनि, तव्हां त ॿ ॿारनि जी चिंता कंदा आहियो, ॿाहिरि वेंदो आहे त ॿार दीदी त घणनि ॿारनि जे लाइ बाबा खे यादि कंदी हूंदी, बाबा हिन ॿारनि खे सदा पंहिंजी छत्रछाया में रखिजो। वो दीदी उते सेंटर ते योग लॻाईंदी आहे न, उनजी शक्ति उन्हनि ॿारनि खे मिलंदी आहे त तव्हां घर गृहस्थी में सेफ रही सघंदा आहियो। अगरि तव्हां घर गृहस्थी में बाबा खे यादि ई नथा करे सघो, लेकिन तव्हां रोज़ मुरली ॿुधो था, है न, त तव्हां जीअं हुन दीदी खां बाबा जी शक्ति था वठी वठो, त उहा दीदी भले ई उहो हिकु माध्यम थी वियो, वो दीदी छा थी वई, हिकु माध्यम थी वई जंहिं द्वारा तव्हांखे शक्ति मिले थी ऐं तव्हां बची वेठा आहियो। त असांखे कॾहिं बि न सोचणो आहे कि अरे ये त बस ज्ञान ही ॾींदा आहिनि, चाहे कोई भी, लेकिन असांखे सोचणो आहे भई इहे ज्ञान ॾियनि था, असांजो कम आहे सम्झी करे जीवन में धारण करण, इहे असांजी मदद कंदा। हिन करे बाबा असांखे चवनि था कि जीअं माण्हू दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, अरे हीअं कीअं थींदो, ईअं ई बाबा चवनि था कि हाणे ज्ञान मार्ग में बि ॿार कई दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, त दिलि शिकस्त न थियो, अहिड़ी दिलि शिकस्त आत्माउनि खे प्रैक्टिकल परिवर्तन द्वारा ही अर्थात अखियूं ॾिठी वस्तु द्वारा ही हिम्मत व शक्ति अची सघंदी आहे। कई माण्हू दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि न, बाबा चवनि था कई माण्हू दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि कि अरे कीअं कंदासीं, लेकिन अगरि सम्झो कोई दिलि शिकस्त वारो माण्हू तव्हां कंहिंखे बि ॾिसे ऐं जंहिं बाबा जी यादि में ख़ुदि उन परिस्थिति खे पार कयो अथई त हुनखे हिमत ईंदी न कि हा हिन बि ॾिस कयो अथई त मां बि कंदमि। ॿुधियो ॾाढो आहे, हाणे माण्हू ॾिसण चाहींदा आहिनि, प्रमाण द्वारा परिवर्तन चाहींदा आहिनि, हाणे प्रमाण द्वारा परिवर्तन चाहींदा आहिनि, त विश्व परिवर्तन जे लाइ व विश्व कल्याण जे लाइ सदा स्व कल्याण पहिरियों सैंपल जे रूप में ॾेखारियो। दुनिया जो कल्याण करण लाइ, दुनिया खे परिवर्तन करण लाइ पहिरियों असांखे छा करिणो आहे, स्व कल्याण पहिरियों सैंपल जे रूप में ॾेखारिणो आहे, पहिरियों स्व जो कल्याण करो। हाणे सम्झो कर्तव्य जे लाइ छा चेक करिणो है न, त बाबा असांखे चवनि था स्व खे एॾो सुठो सैंपल ठाहियो जो तव्हांखे ॾिसी माण्हू सोचनि कि हा इहे बि त हलनि था त असां छो न हली सघंदा आहियूं, जो तव्हां खां पुछनि भई तव्हां छा कंदा आहियो, कहिड़ी शक्ति तव्हां वटि आहे जो तव्हां एॾे परिस्थिति में बि ख़ुशि आहियो, हलो था। असांखे सिर्फ़ु हलणो न आहे, ख़ुशी ख़ुशी हलणो आहे, त अहिड़ो सैंपल ठाहिणो आहे, बाबा चवनि था। हाणे सम्झो कर्तव्य जे लाइ छा चेक करिणो आहे, विश्व कल्याण जी सेवा जे लाइ क्षेत्र में सहज सफलता जो साधन प्रत्यक्ष प्रमाण द्वारा बाप जी प्रत्यक्षता करो। हाणे असांखे प्रत्यक्ष प्रमाण द्वारा बाप जी प्रत्यक्षता करणी, प्रत्यक्ष प्रमाण द्वारा मतलब खुद प्रत्यक्ष प्रमाण मतलब खुद सैंपल ठही, है न, तव्हांजे जीवन में भी कोई परिस्थिति हूंदी, कोई त ॻाल्हि हूंदी जो दुनिया वारनि खे बि आहे। अॼुकल्ह त हर हिक जे जीवन में कोई न कोई परिस्थिति आहे सही, त तव्हांजे जीवन में जो भी परिस्थिति, जो भी प्रॉब्लम आहे, उहा तव्हां बाबा जी यादि ऐं बाबा जी ज्ञान ऐं बाबा जी शक्ति सां पार करे हलो था। जीवन में
हाणे भी तव्हां सुख शांति खुशी में आहियो, एडी परिस्थिति हुजण खां पोइ भी तव्हां सुख जो शांति जो खुशी जो अनुभव कंदा आहियो, है न। अगर तव्हां हीअं आहियो त तव्हां सैंपल थी वियो न। पोइ बाबा ॾेखारे सघंदा आहिनि न, ॾिस मुंहिंजे हिन ॿार खे बि इहा दुख परिस्थिति आई, हिन ॾिस कीअं पार कई मूंखे यादि करे, न। त जीअं दादियुनि सां गॾु शुरू में थियो हुयो न, कीअं उन्हनि घर मां उन्हनि खे घर वारनि कयो, मारियो कयो, लेकिन हर हिकु दादी हिकु सैंपल ठही। अॼु कंहिंजे जीवन में परिस्थिति अचे त चईंदा आहिनि न, ॾिस ब्रह्मा बाबा सां बि त ईअं थियो हुयो। ब्रह्मा बाबा के केॾा अगेंस्ट थिया माण्हू, केॾी परिस्थिति आयूं, त ब्रह्मा बाबा जो दादियुनि जो एग्जाम्पल छो ॾींदा आहिनि, छो जो उन्हनि बाबा खे यादि करे पंहिंजो जीवन सुठो ठातनि, स्वर्ग जो वस वतनि। त असांजे जीवन में बि असांखे हीअं करिणो आहे, बसि पंहिंजी पाण सां प्रॉमिस करे छॾो, जीवन में कुझु बि थिए, कुझु बि थिए, लेकिन मूंखे बाबा खे न छॾिणो। चाहे कई बार न दीदियूं दादियूं ही असांजो पेपर वठंदियूं आहिनि, मतिलबु कई बार ब्राह्मण परिवार द्वारा बि असांजो पेपर ईंदो आहे। पोइ सोचदा आहिनि माण्हू, अरे हिते ईअं थो थिए त मां कीअं हलां। पर असांखे पाठ पक्को करिणो आहे, हिकु बाबा ॿियो न कोई, है न। कॾहिं कॾहिं तव्हांखे सेंटर वारी दीदी बि कुझु अहिड़ी ॻाल्हि चई छॾंदी, या तव्हां हुते कुझु अहिड़ो ॾिसी वठंदव, या बाबा जे ॿारनि में ई कुझु हीअं थी वेंदो आहे न कॾहिं ॻाल्हियूं त। लेकिन हुते बि कुझु थी वञे, लेकिन मूंखे कंहिंखे न छॾिणो आहे, बाबा खे न छॾिणो आहे, बाबा जी मुरली खे न छॾिणो आहे, है न। सभु सिखनि था न अञा, दीदी सां बि ग़लती थी सकदी आहे, उहो बि त अञा सिखे थी न दीदी बि। त हिन करे बाबा चवनि था कि कुझु बि थी वञे, असांखे बाबा जी यादि, बाबा जी मुरली, बाबा जी धारणा, जो बाबा दिनचर्या चई अथई उहो न छॾिणी आहे, त असां सैंपल ठही वेंदासीं। हाणे सम्झो छा करिणो आहे, विश्व कल्याण जे क्षेत्र में सहज सफलता प्राप्त करण जे लाइ पहिरियों खुदि एग्जाम्पल ठहो। जो ॻाल्हाए उहो ॾिसो, मतलब वो ॾिसे, जो असां उन्हनि खे ज्ञान ॾियूं उहो असांजे जीवन में ॾिसे। ॻाल्हाईंदे हुए कि असां ब्रह्मण ऑलमाइटी अथॉरिटी आहियूं। असां छा चईंदा आहियूं कि असां ब्रह्मण ऑलमाइटी अथॉरिटी आहियूं, मास्टर सर्वशक्तिवान आहियूं, माया जी रहम दिल आहियूं। असां ॻाल्हाईंदा छा आहियूं कि असां ब्रह्मण ऑलमाइटी अथॉरिटी सर्वशक्तिवान आहियूं, माया जी रहम दिल बि आहियूं। मतलब जेकी माण्हू असांजे जीवन में विघ्न विझनि, असांखे परेशान करनि, उन्हनि ते रहम करण वारा बि आहियूं। असां उन्हनि जी सेवा बि कंदा आहियूं। अहिड़ो असांजे जीवन में परिवर्तन अची वञे त हुन माण्हू खे दुनिया वारा बि केॾो सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि कि ॾिस हिनजी ससु हिन सां एॾो बुरो कई त बि ससु जी एॾी मदद कंदी आहे, एॾो अघु कंदी आहे, एॾी हुन सां उनजी सेवा कई न। हुन इंसान खे माण्हू दुनिया वारा बि सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि। त हिते त असां बाबा जा ॿार आहियूं, दुनिया वारा त बि कोई गारियूं ॾे हुनजी मदद करे त बि हुनखे आत्मा त दुखजंदी आहे न। कंहिंखे त चईंदी मूंखे मुंहिंजी ससु ॾाढी परेशान थी करे, भले हुनजी सेवा कंदी रहंदी, लेकिन चईंदी त सही, हा हिन मूंखे ॾाढो परेशान कई। लेकिन असां त सर्वशक्तिवान जा ॿार, असांखे त कंहिंखे चइणो बि न आहे, हुनजे लाइ बुरो बि न सोचणो आहे, हुनजे लाइ ॿियो ई रहम करणो आहे, दया करणी। त जो ॻाल्हाईंदा आहियो उहो प्रैक्टिकल स्वरूप में नज़र अचणो खपे। छा करिणो आहे, जो असां मुख सां ॻाल्हाईंदा आहियूं न ज्ञान, उहो असांजे प्रैक्टिकल कर्मनि में नज़र अचणो खपे, तॾहिं असां
माण्हुनि खे परिवर्तन करे सघंदा आहियूं, तॾहिं असां विश्व परिवर्तन जे कार्य में सफल थी सघंदा आहियूं। नाम मास्टर सर्वशक्तिवान ऐं स्वयं जे ही व्यर्थ संकल्प खे असां समाप्त न करे सघूं त ॿियनि जो कल्याण कीअं करे सघंदासीं? न, नाम आहे असांजो विश्व कल्याणकारी, ऐं असां स्वयं जे ही व्यर्थ संकल्पनि खे परिवर्तन न करे सघूं त केरु मञंदो असां विश्व कल्याणकारी आहियूं, असां मास्टर सर्वशक्तिवान आहियूं। हलदे हलदे स्वयं जे संस्कार स्वभाव परिवर्तन करण में दिल शिकस्त थियण वारनि खे विश्व परिवर्तक चईंदासीं। कॾहिं कॾहिं न बाबा चईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ॿार न ख़ुदि जे संस्कार स्वभाव खे परिवर्तन कंदे कंदे ई दिल शिकस्त थी वेंदी। भई कोई कोशिश तो करे मां अॼु खां क्रोध न कंदमि, लेकिन हुनखे वरी क्रोध तो अची वञे त चईंदो न मूंखां त नथो थिए, मां त कंदमि, मूंखां त क्रोध नथो छॾामिजे, मूंखां त ईअं नथो थिए। त बाबा चईंदा आहिनि ॿार हलदे हलदे न कॾहिं कॾहिं ख़ुदि खे परिवर्तन, ख़ुदि जे स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन कंदे कंदे बि दिल शिकस्त थी वेंदी। त चेक करो असां थींदा आहियूं? त हुन समय असां जॾहिं असां ई थियूं था त असां ॿियनि खे कीअं चई सघंदासीं? अॼु माउ पीउ ॿार खे चए थो टीवी न ॾिस, मोबाइल न ॾिस, सुठी रीति पढ़ाई पढ़, पढ़ाई ते ध्यानु ॾे। तव्हां मोबाइल टीवी छॾे करे सुठी रीति पाठ करे सघंदा आहियो, भॻवान खे यादि करे सघंदा आहियो। मुरली ॿुधदे समय तव्हांजो ध्यानु ॿियो काॾे वञे थो? तव्हांजो जेको कमु अथव, धंधो करणु, रोटी ठाहिण, घर गृहस्थी सुठी रीति हलाइण, उहो कमु एटलीस्ट तव्हां रोटी ठाहींदे हुए मोबाइल छॾे सघंदा आहियो? हेॾा वॾा जी ॻाल्हियूं न सोचे करे तव्हां रोटी ठाहियो, तव्हांजो घर अध खां ज्यादा त ईअं ई परिवर्तन थी वेंदो। तव्हां करे ॾिसो, तव्हां घर जो कमु रोटी जॾहिं ठाहींदा आहियो न, स्पेशली छो जी घर जो कमु सॼो ॾींहुं तव्हां ई घर में आहियो, तव्हां जो सोचंदा आहियो उहो घर में ओहिड़ो वातावरण ठहींदो आहे, छो जी जास्ती घर में लेडीस ई रहंदी आहे। ॿियो अॼुकल्ह मायूं रखंदा आहिनि त माइनि जा बि वाइब्रेशन फैलंदा रहंदा आहिनि घर में। त घर में जेको जास्ती रहंदो उहो अगरि सुठो सोचे, परमात्मा खे यादि करे कमु करे, रोटी ठाहे, त हुनजो घर स्वर्ग थी वेंदो, हुनजो घर स्वर्ग थी वेंदो। छो जी शुद्धि करे छॾंदा आहिनि न, जीअं मंदिर टिकाणे में माण्हुनि खे छो सुठो लॻंदो आहे? अॼु कोई सेंटर ते असांखे सुठो थो लॻे, कंहिं सेंटर ते न लॻंदो आहे, त हुतां जी सेंटर वारी दीदी जेतिरो सुठी रीति बाबा खे यादि कंदी न पंहिंजे घर में, बाबा जी घर में रोटी ठाहींदे बि, कमु कंदे, सिर्फ़ु ईअं न योग ऐं मुरली जे समय, सॼो ॾींहुं बि जो सेंटर में बाबा जी यादि में रही करे कर्मणा सेवा बि थींदी आहे, हुन सेंटर जा वाइब्रेशन ऑटोमेटिकली सुठा थींदा। त तव्हां पंहिंजे घर में बि सॼो ॾींहुं कमु कंदे हुए बाबा जी यादि में रहो, बाबा जा गीत हलायो, बाबा जी मुरली ॿुधो, क्लासिस बाबा जी ॿुधो, त तव्हांजे घर जो वाइब्रेशन वैसे ई सुठो थी वेंदो। त तव्हांखे बि तव्हांजो बि परिवर्तन जल्दी जल्दी थी वेंदो। त बाबा चवनि था की हाणे पहिरियों स्व परिवर्तन करो, तॾहिं असां ॿियनि खे चईंदासीं त हुननि जो बि परिवर्तन थींदो। त बाबा हाणे असांखे चवनि था की स्व परिवर्तन कंदे कंदे अगरि असां ख़ुदि ई दिल शिकस्त थी वेंदासीं की मूंखे नथो थिए, त असां ॿियनि खे कीअं कंदासीं? असां ख़ुदि ई अगरि बाबा सां सहयोग मांगदा ई रहंदासीं अञा ताईं, बाबा खां सहयोग, ॾिसो पहिरियों त बाबा चए थई न योग लॻायो, त असां बाबा खे यादि करूं, पंहिंजी कोई बि कमी कमज़ोरी अगरि असां में असांखे ख़तमु करणी आहे त मां अॼु बाबा खे यादि थी करां, हिन कमी कमज़ोरी खे मूंखे ख़तमु करिणो आहे। त मतिलबु तव्हां पंहिंजी महिनत सां करो था,
अगरि असां योग लॻायो नथो थिए त असां दीदी दादियुनि जी मदद वरिती, हुन आत्मा खां असां बाबा द्वारा शक्ति वरिती, हुननि जो कनेक्शन ठीक लॻी वञे थो त जीअं असां हुननि खां मदद वठी। ऐं अगरि असां बाबा खे ख़ुदि ई चऊं था बाबा मूंखां त नथो थिए, तव्हां ई मूंखे इहो करे ॾियो, बाबा तव्हां ई मूंखे इहो ॾियो शांति जी शक्ति, जीअं त बाबा असांखे वरदान थो ॾे। त इहे बाबा वरदानी सतगुरु जे रूप में असांखे वरदान ॾेई छॾे, त इहे जीअं असां हुननि सां मांगे वरितोसीं, पोइ असां ॿियनि खे मांगण खां पोइ चलो तव्हां में पोइ बि शक्ति आई, हाणे ॿियनि खे त ॾियो। त बाबा वैसे असांखे चवनि था कि ख़ुदि योग लॻाए करे परिवर्तन करण वारा ठहो, दिलि शिकस्त न ठहो कि मूंखां त नथो थिए, बाबा ई मदद कनि। पहिरियों ख़ुदि जी अभ्यास करो, पहिरियों ख़ुदि जी महिनत करो, पोइ नथो थिए। ॾिसो पहिरियों जो यज्ञ शुरू थियो हुयो त पहिरियों सभिनि पंहिंजी महिनत सां पंहिंजे पाणनि खे अहिड़ो ठातो आहे न, पोइ धीरे धीरे बाबा जो पाठ परिवर्तन थी वियो। हाणे बि अगरि असां चाहियूं त एॾो कमु त न हूंदो आहे न, अगरि असां पंहिंजो शेड्यूल बि ॾिसूं न त एॾो कमु न आहे जेतिरो असां जास्ती कम में ख़ुदि ई ॻाल्हियुनि में फंसदा आहियूं। अॼुकल्ह न ख़ुदि ई माण्हू दुनिया ऐं हिननि ॻाल्हियुनि में फंसी थो वञे, ऐं ज्यादा अगरि ये योग पंहिंजे पाण खे परिवर्तन करण जो वीचार, ईअं न सॼो ॾींहुं असां योग में वेही रहूं, सिर्फ़ु सॼो ॾींहुं असांखे अंदरि स्व चेकिंग करणी आहे। जीअं माण्हू कमु करे थो अंदरि, लेकिन कोई ॻाल्हि हले थी न, कोई माण्हू चवंदो आहे न कि ॾाढनि ॾींहंनि खां मां तव्हांखे ॾिसां थी, तव्हां कुझु अलॻि था लॻो, त उहो इंसान न जीअं ॿाहिरां कमु आदि करे थो, माण्हुनि सां मिले आदि थो, लेकिन उहो ॿी कोई ॻाल्हि अंदरि ई अंदरि सोचे थो, हुनजो दिमाग़ ॿी कोई ॻाल्हि में ई आहे। त ईअं ई असांखे दुनियादारी में रहंदे हुए बि असांजो दिमाग़ सिर्फ़ु इहो ई रहे कि मां ठीकु सोचां थी, मूंखे हिन ॻाल्हि में कीअं सोचणो, मूंखे हिन ॻाल्हि में कीअं ॻाल्हाइणो, मूंखे हिन ॻाल्हि में कीअं कमु करिणो, असांजो दिमाग़ हिन में लॻल हुजे, बसि इहो परिवर्तन, ॿियो कुझु थोरी आहे। बाबा थोरी थो चए तव्हां सॼो ॾींहुं वेही योग लॻायो, भटियूं करो, न। अगरि बाबा 14 साल जी दादियुनि खे बि भर्ती कराई त यज्ञ जो सॼो कमु दादियूं कंदियूं, झाड़ू पोचो रोटी सभिनि खे ॾियण, बर्तन मांजण, हीअं थोरी कोई 14 साल हुननि रोटी पाणी न खाधी ऐं ख़ुदि ई पंहिंजे हुन में ई रहिया। 14 साल भट्टी मतिलबु सिर्फ़ु ॿाहिरि न निकिता हुया, चपलियूं बि ख़ुदि ठाहींदा, जेतिरो थी सघे ख़ुदि जो कमु ख़ुदि कंदा हुया, चपलियूं बि ख़ुदि ठाहिण, इहे सभु ख़ुदि कंदा हुया। मतिलबु ॿाहिरां जी चीज़ूं जेतिरो घटि उहो यूज़ करनि ओतिरो कंदा हुया, ऐं पंहिंजे अंदरि ई कर्म कंदे हुए बाबा खे यादि कंदा हुया। न रोटी त खपे, बाबा थोरी शुरू खां ई बाबा चए थी अंत ताईं दाल रोटी त मिलंदी ई सही, त असांखे बि घर गृहस्थी जो कमु आदि त करिणो ई आहे न, लेकिन जो असां इहे फालतू ॻाल्हियूं, फालतू जी टीवी सीरियल मोबाइल हेॾे होॾे में असां टाइम वेस्ट कंदा आहियूं, त हिननि में असांखे न करे पंहिंजो कर्म क्षेत्र में कर्म बि करिणो आहे, लेकिन असांखे छा करिणो आहे, ख़ुदि जी जांच कंदा रहो। सिर्फ़ु हिकु बार असांजी आदत पइजी वई न, ईअं सोचणो आहे, ईअं ॻाल्हाइणो आहे, ईअं करिणो आहे, पोइ ॾिसो 14 साल हुननि जी आदत पइजी, पोइ उहो सेवा में निकितियूं। त ईअं ई असांखे घर गृहस्थी में त किथे बि रहो था, लेकिन असांखे हुते ईअं ई करिणो आहे, कर्म बि करिणो आहे, लेकिन अंदरि ई अंदरि स्व खे चेक करे संपूर्णता जे आईने में ख़ुदि खे ॾिसणो आहे, स्वयं खे संपन्न ठाहे सैंपल ठाहिणो। कल्ह बाबा चई न तव्हांखे सैंपल ठाहिणो, अॼु सैंपल ॾिसी करे ई माण्हू अॻियां कोई बि चीज़ वठण जे लाइ इंट्रस्ट थींदो आहे, भई ॾिसो हिन जो
सैंपल छा आहे, रिव्यू ॾिसबो आहे, है न? त ईअं ई असांखे बि छा करिणो आहे, सैंपल ठाहिणो आहे कि घर गृहस्थी में रही करे तव्हांखे एॾो सुठो सैंपल ठाहिणो आहे कि कोई बि अची करे तव्हांखे ॾिसे त उहो बि चए मूंखे बि अहिड़ो ठाहिणो। सम्झो छा करिणो आहे, हिन वर्ष स्वयं खे संपन्न ठाहे विश्व कल्याणकारी थियणु, चेक बि करिणो आहे, चेंज बि करिणो आहे। पहिरियों गुजरात आरंभ करे, हुन समय गुजरात जी पार्टी आई वेंदी। हाणे ॿुधण में एतिरी ख़ुशी थी थिए त ठाहिण में केतिरी ख़ुशी थींदी। गुजरात जी धरनी वैसे बि सात्विक आहे, त गुजरात खे सैंपल तयार करिणो आहे, जंहिंखे ॾिसी उहा सैंपल, जंहिंखे ॾिसो उहा सैंपल नज़र अचे, जंहिंखे ॾिसूं ओड़ो सैंपल नज़र अचे। गुजरात विस्तार सुठो कयो अथई, वृद्धि बि सुठी आहे। हाणे बाक़ी छा करिणो आहे, अहिड़ी विधि करो जो अहिड़ो वायु मंडल पावरफुल थिए जंहिंसां विघ्न विनाश जो बि थिए ऐं विश्व जी आत्माउनि जी आकर्षण बि अहिड़ी रूहानी वायुमंडल जी तरफ़ थिए। हाणे असांखे छा करिणो आहे, अहिड़ो वायुमंडल पावरफुल ठाहिणो आहे जंहिंसां विघ्न विनाश बि थी वञे। न बाबा हमेशह असांखे चईंदा आहिनि कि असांखे निर्विघ्न रहणो। निर्विघ्न अर्थात मां आत्मा जो बि करां थी बाबा खे यादि करे हुनजे विच में मुंहिंजो कोई विघ्न न अचे। त असांखे अहिड़ो वायुमंडल ठाहिणो आहे। हमेशह पंहिंजे मस्तक ते असां हिकु तिलक बार बार स्मृति में लायूं कि मां निर्विघ्न आत्मा आहियां, मां सफलता मुहूर्त आत्मा आहियां, मां अमर आत्मा आहियां, मां अथक आत्मा आहियां, है न? जीअं भॻवान जी महिमा ॻाईंदा आहिनि न, हीअं तव्हां ख़ुदि जी महिमा ॻायो बाबा खे यादि करे। हर घंटे विच विच में ही संकल्प कंदा रहो, है न? त ॾिसो तव्हांजे जीवन में केॾो सहज रीति तव्हां ब्राह्मण जीवन अॻियां वधायो था, नॉर्मल जीवन बि। त वायुमंडल असांजो हमेशह विघ्न विनाश जो हुजे ऐं विश्व जी आत्माउनि जी आकर्षण बि। एतिरो वायुमंडल सुठो ठाहिणो रखो, तव्हां घर गृहस्थी में त ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो सैंपल ठही करे। छोकी अॼुकल्ह घर गृहस्थी में माण्हू ॾाढा दुखी आहिनि, है न? नुंहुं ससु खां दुखी, ससु नुंहुं खां दुखी, ॿारनि खां दुखी, पोतरनि दोतरनि खां दुखी, माँ बाप दुखी, पैसे, कंहिंजा केतिरे प्रकार जा दुख आहिनि घर गृहस्थी में, न? त तव्हां वटि बि हूंदा, लेकिन असांखे बाबा जी यादि में रही करे उन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे कीअं पार करूं था असां शक्तिशाली स्थिति में, त माण्हू तव्हांजो एग्ज़ाम्पल ॿियनि खे ॾेई सघंदा न। ॾिसो हीअ बि त हले थी न। त इन करे बाबा चवनि था एतिरो आकर्षण वारो वायुमंडल ठाहियो जो रूहानी वायुमंडल जो तव्हांजी तरफ़ आकर्षित थियनि कि तव्हांखे एतिरी शक्ति काथां थी मिले। गुजरात खे लाइट हाउस ठाहियो, न सिर्फ़ गुजरात खे बल्कि विश्व खे लाइट हाउस ठाहिणो आहे जंहिं द्वारा विश्व जी आत्माउनि खे स्वयं जे व बाप जे परिचय जी रोशनी मिले, स्वयं जे ऐं बाप जे परिचय जी रोशनी मिले। परमात्म बॉम्ब आरंभ करो। बाबा केॾे ॾींहंनि खां चवनि था असांखे कि हाणे ख़ुदि खे संपूर्ण ठाहियो ऐं कहिड़ो बॉम्ब फिटी करो, हाणे परमात्मा बॉम्ब फिटी करो। परमात्मा खे सभी आत्मायूं पहचाने, सभी आत्मायूं परमात्मा खे पहचाने वठनि। इहे परमात्म बॉम्ब असांखे फिटी करणो। परमात्म बॉम्ब हाणे आरंभ करो। अहिड़ो बॉम्ब फिटी करो जो हिकु ठका आत्मायूं दौड़दी पंहिंजे हिकु एस्लम में पहुचे।
काथे? परमधाम में। परमधाम खां पहिरियों काथे पहुचतियूं? आबू रोड में। बाबा चईं न पहिरियों गुजरात आबू में क्यू शुरू करो। माउंट आबू में माउंट आबू खां एॾी वॾी क्यू लॻंदी पूरे हेठि, त छा बाबा चवनि था गुजरात खां माउंट आबू ताईं क्यू लॻंदी। त हाणे कहिड़ो बॉम्ब फिटी करिणो आहे? परमात्म बॉम्ब फिटी करिणो आहे। अहिड़ो बॉम्ब फिटी करो जो हिकु ठका आत्मायूं दौड़ती हुई पंहिंजे हिकु एस्लम में पहुचियूं। पहिरियों गुजरात आबू में क्यू शुरू करो जो ओटेसो अर्जुन थी वेंदो। अर्जुन अर्थात पहिरियों नंबर। जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो अरे आबू में भॻवान आयो आहे, बाबा आया आहिनि आबू में, त वैसे बि कंहिंखे चओ अरे हिन मंदिर में ॾाढो सुठो मां वयमि ऐं हुते मूंखे एॾो सुठो दर्शन थियो, एॾो सुठो लॻियो, मुंहिंजो सभु दुख दूर थी विया। कीअं माण्हू भॼंदा आहिनि। ऐं हिते जॾहिं पतो लॻंदो त कीअं क्यू लॻी वेंदी। अच्छा, अहिड़ा सदा सेवाधारी सेकेंड व संकल्प बि सेवा जे बिना चैन न। असां हर सेकेंड कीअं सेवा करे सघंदा आहियूं? संकल्प सां। सदा ये संकल्प करो कि मुंहिंजी आत्मा मां पूरे विश्व में रोशनी थी वञे। मुंहिंजी आत्मा मां पूरे विश्व में ऐं ग्रहनि ते बि रोशनी थी वञे। एतिरो पावरफुल बल्ब मां आत्मा आहियां। मतिलबु एतिरी पावरफुल आत्मा मां मुंहुं मां एतिरी रोशनी निकिरे थी जो पूरे विश्व में फैले थी। बाबा खे यादि, बाबा जी लाइट जीअं पूरे विश्व में फैलती आहे न, ईअं मां बि बाबा जी यादि में हर कर्म करां थी ऐं हलंदे फिरदे ये अभ्यास करो कि मुंहिंजा आत्मा मां, निराकार आत्मा मां भ्रुकुटी जे विच मां, जीअं न इंजीनियर हो टोप पाईंदा आहिनि न जो हितां मथां लाइट नज़र ईंदी आहे, ईअं मुंहिंजे मस्तक सां लाइट निकिरे थी ऐं पूरे विश्व में फैले थी। तॾहिं तव्हां हर सेकेंड सेवा करे सघंदा आहियो। सुम्हण खां पहिरियों बि बाबा खे यादि करे, हा भई मां विश्व में पूरी लाइट फैले थी ऐं मां सुम्हां थी, सुम्हंदे हुए बि पूरे विश्व में लाइट फैले थी। अच्छा, अहिड़ा सदा सेवाधारी सेकेंड व संकल्प बि सेवा जे बिना चैन न अचे। निरंतर योगी, निरंतर सेवाधारी, सर्व प्रकार जी सेवा में प्रत्यक्ष फल दिखाइण वारी। निरंतर योगी भी आहियां, निरंतर सेवाधारी भी आहियां। निरंतर योगी बाबा जी याद में, निरंतर सेवाधारी, सर्व प्रकार जी सेवा में प्रत्यक्ष फल दिखाइण वारा। अहिड़ा प्रत्यक्ष प्रमाण ठही विश्व जो कल्याण करण वारी आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी भी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पार्टियुनि सां गॾु मुलाक़ात। संगम युग जी पहिरीं पार्टी सां बाबा मुलाक़ात करनि था। संगम युग जे समय हर कदम में पदमनि जी कमाई जो चांस। सदा बाप जी यादि में रहंदे हुए, हर कदम उठाईंदे हुए पदमनि जी कमाई जमा कंदा आहियो। ये जो गायन आहे, हर कदम में पदम, ये कंहिंजो आहे? तव्हां सभिनि जो आहे न। हिन संगम युग ते ही पदमनि जी कमाई जी खान मिलंदी आहे। हिन संगम युग ते ही पदमनि जी कमाई जी खान मिलंदी आहे। पोइ सॼे कल्प में ये चांस न मिलंदो। संगम युग आहे जमा करण जो युग। जो चईंदा आहिनि न, भॻवान जॾहिं भाग्य पोइ बाटे, बुद्धि पोइ बाटे, त तव्हां सुम्ही पिया आहियो।
ये उहो ई समय आहे जॾहिं भॻवान असांखे भाग्य थो बांटे, भाग्य ठाहिण जी कलम असांखे ॾेई छॾी अथई, ऐं असां आराम सां ॿियनि ॻाल्हियुनि में बिज़ी आहियूं। ख़ासि करे असां ॿार जंहिं बाबा खे पहचानियो, संग मां जमा करण जो युग, सत्य खे प्रारब्ध जो युग चईंदासीं, जमा करण जो युग न चईंदासीं, हाणे जमा करण जो युग आहे। जेतिरो जमा करणु चाहो ओतिरो जमा करे सघंदा आहियो, त केतिरो जमा कयो कंदा वञो था, केतिरो जमा कयो आहे या कंदा वञो था। जेतिरो करणु खपे ओतिरो करो था, जेतिरो ओतिरे में अंतर आहे। बाबा पुछनि था, जेतिरो जमा करणु चाहो ओतिरो करो था, या जेतिरे ओतिरे में अंतर पइजी वेंदो। त पंहिंजे पाण खां पुछो, मां रोज़ जेतिरी देरि मां बाबा खे यादि करे सघंदी आहियां, पहिरियों एकांत में सोचिजो कि हा मां हीअं सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे कर्म करे सघंदी आहियां। पोइ सॼो ॾींहुं उहो अभ्यास करो, पोइ राति जो चेक करो मां जेतिरो करे सघंदी हुयमि ओतिरो कयो, न कयो त कल्ह कंदमि वापसि। पोइ कल्ह धीरे धीरे प्रोग्रेस थींदी, दिलि शिकस्त न थियो, है न। असां अगरि सोचूं था मूंखे अमृत वेलो उथणो आहे, मां कल्ह न उथियमि, कोई ॻाल्हि कोन्हे, मां कल्ह ज़रूरु उथंदमि। पोइ ॾिसो धीरे धीरे तव्हांजी 4:45, 5, 4:45, 4:30, 4:00 तव्हांखे इहे बि असांजी संकल्प जी शक्ति, ज़रूरी न आहे कंहिंजी असां कोई दृढ़ संकल्प कंदो न कि न मां त ईअं ज़रूरु कंदमि, कल्ह खां त मां एक्सरसाइज ज़रूरु कंदमि। त जॾहिं कलयुगी माण्हू कुझु करणु चाहिनि था, करनि था न, अॼु कोई चाहे कि न मूंखे त हिन में जीतणो ई आहे, त उहो छा चईंदा आहिनि, हिन पंहिंजी पूरी शक्ति हिन में लॻाई, मतिलबु उहो आत्मा जो पूरी शक्ति हुन संकल्प में लॻाई कि मूंखे इहो प्राइज़ जीतणो ई आहे, ऐं हुन रीति हुन महिनत बि कई। असां चऊं था कि मूंखे रोज़ अमृत वेलो उथणो आहे, पावरफुल यादि जी शक्ति सां पंहिंजी कमी कमज़ोरियुनि खे ख़तमु करणो ई आहे, त हुन अनुसार असांखे सॼे ॾींहं बि उन अनुसार ई राति जो लाइट भोजन करो। अगरि तव्हांखे राति जो लेट सुम्हण में थिए थो त ॾींहं जो सुठी रीति सुम्ही पओ, अगरि ॾींहं जो बि नथो थिए त जॾहिं बि तव्हांखे सॼे ॾींहं में टाइम मिले त न सुम्ही पओ सुठी रीति, है न। कमु कोई भॼी न वेंदो आहे, ज़रूरी न आहे असांखे 12-1 बजे ताईं पूरो कमु करणो आहे, न। असांखे पंहिंजे शरीर ते बि ध्यानु ॾियणो आहे ऐं अमृत वेलो बि करणो आहे, न। अज्ञानी मनुष्य करे था सघनि त असां छो न करे सघूं, असांखे त डायरेक्ट पावर आहे। असां हुन पावर खे पंहिंजे संकल्प से यूज़ करूं त बाबा चवनि था कि ॾिसो इहे जमा करण जो समय आहे, त केतिरो जमा कंदा आहियो या अञा कंदा था रहो, केतिरो करणु खपे ओतिरो करो था। पोइ अमृत वेलो उथी करे इहे पाण सां पको करो कि हा मां हीअं सॼे ॾींहं में बाबा खे यादि करे सघंदी आहियां। पोइ राति जो चेक करो, पोइ इहे जो धारणा असांखे करणी आहे, जो असांखे संकल्प न अचिणो खपे, अॼु खां इन्हनि आत्माउनि जो संकल्प मूं वटि न अचिणो खपे, अॼु खां हिन ॻाल्हियुनि जो, बीती हुई ॻाल्हि जो कोई बि संकल्प मूं वटि न अचिणो खपे। अॼु खां मूंखे इहे विकार जी संकल्प न अचणा खपनि, ये छी संकल्प न अचणा खपनि। अॼु खां मूंखे कंहिंजो बि अवगुण नज़र न अचे,
मां हमेशा हर हिक जा गुण ॾिसण वारी गुणवान आत्मा आहियां। इहे जॾहिं असां दृढ़ संकल्प कंदासीं न त जेतिरो असां चाहींदा आहियूं ओतिरो करे सघंदा आहियूं। हिकु कदम अर्थात हिकु सेकेंड बि बिना जमा जे न वञे, अर्थात व्यर्थ न वञे, एतिरो अटेंशन रहंदो आहे, एतिरो अटेंशन रहंदो आहे। सत्युग में भी विश्व महाराजा व राजा ठहण जो आधार हिन समय जी जमा करण जी आहे। भई सत्युग में जो पहिरीं राजधानी हूंदी न लक्ष्मी नारायण जी, फर्स्ट लक्ष्मी नारायण जी राजधानी हिन समय हर धारणा में पक्की हूंदी। सिर्फ़ हुननि में छा हूंदो, लक्ष्मी नारायण नंबर 1 छो थियो, छोजी हुननि एतिरी सेवा कई आहे। ऐं परसेंटेज पवित्रता जी गुणनि जी नंबर 1। हालांकि सत्युग जे फर्स्ट लक्ष्मी नारायण जी राजधानी में जेकी 9 लख आत्माएं हूंदियूं न हिन समय, वो धारणाउनि में पक्कियूं हूंदियूं पर परसेंटेज हूंदी। त बाबा उहो ई चवनि था कि सत्युग जो महाराजा महारानी ठहण जो आधार बि हिन समय ते जमा करण जो आहे। बाबा मम्मा बाबा निंड में बि, उन्हनि जी निंड बि योग हूंदी, वो निंड में बि ॿियनि जी सेवा कंदा हुया। असांजी अहिड़ी स्थिति आहे कि असां आराम सां सुम्ही पईंदा आहियूं, हा भई सुबुह जो उथी वियासीं, असांखे सुम्हंदे हुए बि यादि रहे कि मां विश्व सेवादारी आहियां। बाबा जी यादि में सुम्हंदव त बाबा तव्हांखे निंड में बि सेवा कराईंदा। त छा ठहिणो आहे, वॾो महाराजा ठहिणो आहे या नंढो राजा ठहिणो आहे? वॾो राजा जो हूंदो न, उन्हनि वटि अनगिनत संपत्ति हूंदी आहे, एतिरी अनगिनत कमाई जमा कई आहे, सदा भंडारा भरपूर रहंदा आहिनि, सदा भंडारा भरपूर आहिनि। कहिड़ा भंडारा? ज्ञान, गुण, शक्तियूं। कोई बि असां वटि अचे, असां उनखे उनजे प्रॉब्लम अनुसार ज्ञान युक्त ॻाल्हि ॿुधाए सघंदा आहियूं जो बाबा चईंदा आहिनि। उनखे हुन अनुसार गुण ॾेई सघंदा आहियूं, हुन अनुसार शक्ति ॾेई सघंदा आहियूं। अप्राप्त न कोई वस्तु रहंदी उन्हनि जे खज़ाने में। अहिड़ा संस्कार हाणे जॾहिं असांजी आत्मा में जी बुद्धि में सदा ज्ञान गुण शक्तियुनि जा भंडारा भरपूर हूंदा, तॾहिं सत्युग में बि असांजी स्थूल चीजनि जा भंडारा सदा भरपूर रहंदा। सदा तृप्त आत्मा, अप्राप्त कुझु न आहे, ईअं आहे, चेक कजो। वो सभी बंधन काटा, थोरो उहा सभी बंधननि खे सां मुक्त आत्मा हूंदी। थोरो सहयोग ॾियो, ईअं त न चईंदा आहियो। सहयोग मिले, अॻियां वधऊं त अॻियां वधण हिन सां सिद्ध आहे, संपन्न आहे। अगरि असां ॿियनि खां सहयोग वठूं था अॻियां वधण लाइ त हिन जो मतिलबु आहे कि असां संपन्न आहियूं। स्वयं जी शक्ति में कमी आहे, तॾहिं त ॿिए जी शक्ति सां अॻियां वधण चाहींदा आहियूं न। लेकिन असां नथा वधी सघूं त कंहिंखे ॿुधाइण, कंहिंखे चइण में कोई हर्जो न आहे। छो जी बाबा चईंदा आहिनि न, ब्राह्मण परिवार में बि हिक ॿिए खे असांखे सहयोग ॾियणो खपे, है न। त अगरि तव्हांखां नथो थिए, सम्झो तव्हां कोई धारणा नथा करे सघो, त तव्हां पंहिंजे निमित खे चई करे उन्हनि जी मदद वठी सघंदा आहियो न। भाउ भेण त हिक ॿिए खे मदद कंदा आहिनि न। अगरि पीउ वटि नथा पहुची सघूं त भाउ भेण जो हथु पकड़े थोरो अॻियां वधो, पोइ पीउ ताईं बि पहुची वेंदासीं। त इन में हर्जो न आहे। अगरि तव्हां नथा करे सघो त ईअं न बिल्कुलु दिलि शिकस्त थी वञो कि मां त नथी करे सघां, बाबा बि मदद नथा करनि, मां बि नथी करे। कई माण्हू सोचंदा आहिनि, कई माण्हू चईंदा बि आहिनि बाबा त मुंहिंजी ॿुधंदो ई न आहे, मदद ई नथो करे, मां एॾो चवांसि थी। मतिलबु असांजो लिंक नथो जुड़ी सघे न।
असांजो बाबा जी मदद करण जो तरीक़ो छा आहे? मन मना भव। जेसिताईं मन खाली न हूंदो, मन में हिकु बाप जी यादि न रहंदी, बुद्धि जो लिंक न जुड़ंदो, तेसिताईं शक्ति कीअं मिलंदी? अगरि नथो थिए असांखां त असां ॿिए जो सहारो वठी करे पोइ हुनजी शक्ति सां असांजो मन बुद्धि शुद्ध थींदो, पोइ बाबा सां लिंक जुड़ी वेंदो। ईअं ई त आहे न। त बाबा चवनि था कि अगरि असां स्वयं में असां में शक्ति न आहे त असां ॿियनि जी शक्तियुनि सां अॻियां वधंदा आहियूं, त हिन जो मतिलबु आहे कि उन समय असां में ओतिरी शक्ति न आहे, हिन में दिलि शिकस्त न थियो। लेकिन पोइ हुननि जी मदद सां असां में शक्ति ईंदी आहे त असां अॻियां बि वधी सघंदा आहियूं। चईं न कई माण्हू कि पहिरियों मूंखे न ईंदो हुयो, हाणे तॾहिं हुननि मुंहिंजी मदद कई, तॾहिं खां मां हाणे करे सघंदी आहियां। त बाबा चवनि था त छा हिनखे तृप्त व संपन्न आत्मा चईंदासीं? त असांखे हिकु त पहिरियों ख़ुदि जी कोशिश करणी आहे, न त ॿियनि जी मदद वठी करे तृप्त ऐं संपन्न आत्मा ठहिणो आहे। बाप दादा त स्वतः ई दाता आहे, ॾींदा ई रहंदा आहिनि। बाबा सां त मांगण जी बि ज़रूरत न आहे। बाबा सां त असांखे मांगण जी बि ज़रूरत न आहे। त अहिड़ा तृप्त आत्मा भविष्य में, त जेकी तृप्त आत्मा हूंदी न, उहो भविष्य में अखुट खजाने जे मालिक हूंदी। हाणे असां संस्कार भरदा, तॾहिं असां भविष्य में बि अखुट खजाने जा मालिक थी सघंदासीं। त चेक करो असां संपन्न संपूर्ण आहियूं। अगरि असां कंहिं कमज़ोरी खे ख़तमु नथा करे सघूं त पंहिंजे निमित जेका बि तव्हांजा आहिनि वॾा दीदी दादी, हुननि खां मदद वठी करे अॻियां वधो। अॻियां वधी करे असांखे केसि ताईं पहुचणो आहे? तृप्त आत्मा, संपन्न आत्मा ठहिणो। भले विच में असांखे सहयोग वठिणो पियो, कोई ॻाल्हि, लेकिन असांखे फाइनल परफेक्ट ठहिणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।